सॻिड़े कचे वारे इलाइक़े में ॿोॾि जे पाणी तबाही मचाए छॾी। सवें ॻोठ ऐं हज़ारे एकड़नि ते बीठल तयार फसल पाणी हेठि अची वियो। कचे जी ग़रीब अवाम पारां पंहिंजी मदद पाण किराए जूं ॿेड़ियूं घुराए लॾ शुरू करे छॾी। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे सॻियूं CN न्यूज़ जो रिपोर्टर फिदा हुसैन अब्बासी। जी फिदा हुसैन, छा तफ़सील आहिनि? सॻियुनि जे कचे वारे इलाइक़े में ॿोॾि जे पाणीअ तबाही मचाए छॾी। सवें ॻोठ ऐं हज़ारे एकड़नि ते बीठल तयार फसल पाणी हेठि अची वियो। कचे जे ग़रीब अवाम पारां पंहिंजी मदद पाण किराए जूं ॿेड़ियूं घुराए लॾ शुरू करे छॾी आहे। जॾहिं त सिंध हुकूमत तोड़े तक जे चूंडियल नुमाइंदनि कचे जे मिसकीन माण्हुनि खे निधड़को करे छॾियो। रिपोर्ट मूजिबि सॻियूं जे कचे वारे इलाइक़े में सिंधू दरिया में मुसलसल चाढ़ अचण खां पोइ ॿोॾि जे पाणीअ जी बरसाति तबाही मचाए छॾी। कचे जा समूरा ॻोठ, जंहिंमें ॻोठ आजी आदम कलोड़ो, मोहम्मद चन्ना, गुलाब मुमाणी, शाहन मुमाणी, गुल मोहम्मद कलोड़ो, मोहम्मद सिद्दीक़ कलोड़ो, गुलाम हैदर माशी, ॻोठ मुतलिब कलोड़ो, लालनो चन्नो ऐं गुलाम हैदर कलोड़ो समेत कचे जा सवें ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। जॾहिं त ग़रीब आबादगारनि पारां कर्ज़ खणी कायल हज़ारे एकड़नि ते तयार फसल ॿोॾि जे पाणीअ में ॿुॾी वियो आहे, जंहिंमें तिर, जुअर, कमद, गुआर, वोण ऐं सब्जियुनि समेत समूरा फसल लुड़ी विया आहिनि, जंहिंजे करे ग़रीब आबादगारनि खे लखें रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। ॿिए पासे सिंध हुकूमत तक जे चूंडियल नुमाइंदनि पारां कचे जे मिसकीन ॿोॾि जे पाणीअ में फाथल माण्हुनि खे ॿाहिरि कढण लाइ हिन महिल ताईं कंहिं बि सरकारी ॿेड़ीअ जो को बि बंदोबस्तु नाहे कयो वियो। जॾहिं त ग़रीब मिसकीन माण्हू ॿोॾि जे पाणीअ मां ॿाहिरि निकिरण लाइ प्राइवेट ॿेड़ियुनि ज़रिए ॻरा किरावा भरे रहिया आहिनि, पर सिंध हुकूमत संदनि मथां को बि रहम न आयो। महिरबानी फिदा हुसैन, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची